अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलिसन अब्बासी आज करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। मां पंहिंजे पुराणनि दोस्तनि सब्सक्राइबरनि ऐं ॿुधंदड़नि जो तहे दिलि सां शाकिर आहियां। उन्हनि जूं नवाज़िशूं आहिनि, इनायतूं आहिनि जो मुंहिंजे चैनल खे ऐं मुंहिंजे ऑडियोज़ वीडियोज़ खे ॿुधनि था। पर महिरबानी करे उन सां गॾु लाइक बि ज़रूरु कंदा कयो त जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए। अव्हां जे ॿुधण सां व्यूज़ त अचनि था पर लाइक कोन थियूं अचनि। महिरबानी अव्हांजो बेहद शुक्रगुज़ार रहंदुसि। किताब आहे ज़िंदगी हिकु मुर्क, मज़ाह ऐं तंज़िया कहाणी जो मजमूओ, कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो, छपाईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध, छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे हॉर्स ट्रेडिंग। कुझु वक़्तु अॻु सियासत में हिकिड़ो इस्तिलाह मिड़ई पियो इस्तेमालु थींदो हो। उहो इस्तिलाह हो हॉर्स ट्रेडिंग। बज़ाहिर हॉर्स ट्रेडिंग जो मतिलबु थियो त घोड़नि जो वापारु, पर पाण करे घोड़नि जो वापारु कयो ई कोन्हे। घोड़नि जो वापारु त ठहियो, पाण करे गॾनि जो वापारु बि नाहे कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे त पंहिंजे मुल्क में गॾनि जी कमी असुलु कान्हे। जिते खणी पथर उछलायो त उतां गॾनि मां ॿिपेरो जानवर मेकअप समेत निकिरी निर्वार थींदो आहे ऐं पाण खे उल्लूअ जीअं अकुलमंद सम्झंदो आहे। ॻाल्हि पिए कईसूं हॉर्स ट्रेडिंग जी, यानी घोड़नि जे वापार जी। घोड़नि जो वापारु करणु या घोड़ा ख़रीद करणु वॾनि माण्हुनि जो कमु आहे। वॾा माण्हू घोड़ा ख़रीद कंदा आहिनि सवारीअ लाइ या उन्हनि खे डोड़ाइण लाइ। पाण त हिन वक़्त ताईं कंहिं घोड़े ते सवारी कई कान्हे ऐं न ई कंहिं घोड़े खे डोड़ायो आहे। अलबत पाण सॼी उमिरि वॾनि माण्हुनि जे पुठियां डोड़ंदा ऐं नचंदा ज़रूरु रहिया आहियूं ऐं ख़बर न आहे केतिरे वक़्त ताईं इहो बेढंगो नाच नचंदा रहंदासूं। बसि साबित थियो त घोड़नि जो वापारु पाण खां मथे आहे। तंहिं करे पाण हमेशह दिलि जो वापारु कंदा आहियूं, छो त ग़रीब माण्हूअ वटि हिकु दिलि ई हूंदी आहे जेका बुख ऐं बेरोज़गारीअ जियां हिन जे पंहिंजे वस में न हूंदी आहे। उन लिहाज़ खां पाण स्वर्गवासी मास्टर चंद्र जा पोइ लॻा आहियूं, जंहिं चयो हो, दिलि आहे हथनि में थो ख़रीदार खे ॻोल्हियां, बाज़ारे हुस्न में थो दिलदार खे ॻोल्हियां। पाण जॾहिं बि कंहिं प्यारे माण्हूअ खे ॾिसंदा आहियूं त हिकदमि बाअदब तरीक़े सां दिलि खणी उन जे अॻियां पेश कंदा आहियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त प्यारो माण्हू पाण खे ख़ातिर में कोन आणींदो आहे ऐं असांजी दिलि बेजानी समेत बेदर्दीअ सां वापसि कंदो आहे। ज़िक्र पियो थियो घोड़नि जे वापार जो ऐं पाण किसो शुरू करे वेठासीं दिलि जो। दिलि त ख़ैर घोड़नि खे बि थींदी आहे, पर माण्हू ऐं घोड़े जे दिलि में फ़र्क़ु थींदो आहे। उहा ॻाल्हि घोड़े खे मालूम कान्हे। मूं हिकु सियासतदान दोस्त जेको सियासतदान हुजण सां गॾु कुझु साफ़ गो बि आहे ऐं उन करे ई हू नाकाम तरीन सियासतदान आहे, खां पुछियो, भला सियासत सां घोड़नि जो कहिड़ो तालुक़ु? किथे ईअं त न आहे त अॼुकल्ह सियासतदाननि जे बदिरां घोड़ा इलेक्शन में हिसो वठंदा? तुंहिंजो छा ख़्यालु आहे? घोड़नि खे साह न आहे? घोड़नि खे हक़ु न आहे जो हू पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि? मुंहिंजो सियासतदान दोस्त घोड़नि जे हमदर्दीअ में लाइन खां थिड़ण लॻो। उनजो मतिलबु हीउ थियो त घोड़ा बि इलेक्शन में हिसो वठी सघनि था। उन ते मुंहिंजो सियासतदान दोस्त वरी बुल्ट खाधो ऐं चवणु लॻो, छा असां मरी विया आहियूं जो असांजी बजाए जानवर इलेक्शन लड़ंदा? पोइ सियासत में हॉर्स ट्रेडिंग जो इस्तिलाह छो पियो इस्तेमालु थिए? छा सियासतदाननि ऐं घोड़नि में का हिकु जहिड़ाई आहे? मुंहिंजे उन सवाल ते मुंहिंजो सियासतदान दोस्त खिली चवणु लॻो, हा, सियासतदान ऐं घोड़े में कुझु न कुझु हिकु जहिड़ाई आहे। कहिड़ी? मूं अचरज विचां खांसि पुछियो। ॿई पेट ठाहियल हूंदा आहिनि, ॿई वक़्तु अचण ते इटूं हणंदा आहिनि। छा उहो सही आहे त के शरीफ़ माण्हू उन सियासी हॉर्स ट्रेडिंग यानी सियासी सौदेबाज़ीअ खे पसंदि कोन था कनि ऐं उहे कावड़ ऐं नफ़रत जो इज़हार कंदे उन अमल खे डांकी ट्रेडिंग जो नालो ॾियनि था? मूंखां पुछियो। उहो बिल्कुलु सही आहे, पर मुंहिंजे ख़्याल में उहा डांकी ट्रेडिंग बि न आहे। उनखे जेकॾहिं डाग ट्रेडिंग जो नालो ॾिजे त बहितरु थींदो। मुंहिंजो सियासतदान दोस्त वराणियो। उहो कीअं? उन ते हू चवणु लॻो त तोखे शायदि यादि कोन्हे, कंहिं वक़्तु हिन मुल्क जे हिकु हुक्मरान चयो हो, जॾहिं मां सीटी वॼाईंदुसि त हितां जा सियासतदान पुछ लोॾींदा मुंहिंजे पुठियां डोड़ंदा ईंदा।